अस्सलाम वालेकुम। अॼु असां पचायूं था मटर ऐं पटाटा, पीज़ ऐं पटाटनि जो बोड़। सभिनी खां पहिरियों ही पटाटा आहिनि मूं वटि 4 मीडियम साइज़ जा कटियल। हिननि जो तव्हां साइज़ ॾिसो, न तमामु सन्हा आहिनि ऐं न ई तमामु थुल्हा आहिनि। ही मटर आहिनि, फ्रीज़ थियल हुया मूं वटि, मूं हींअर कढिया आहिनि। ये तक़रीबन 1 कप मटर आहिनि। ऐं मसालनि में आहे असां वटि 1 टीस्पून लूणु, 1 टीस्पून ॻाढ़ा मिर्च पीठल, अधु टीस्पून यानी नंढो चमचो धाणा पीठल ऐं नंढे चमचे जो चौथो हिसो हैड। ही 2 सावा मिर्च आहिनि जेके असां दम में विझंदासीं ऐं कटियल सावा धाणा आहिनि जेके असां आख़िर में ज़ाइके वधाइण जे लाइ, ख़ुशबू जे लाइ ऐं गार्निश करण लाइ विझंदासीं। सभिनी खां पहिरियों अचूं था देगिड़ी जे पासे। ही ॾिसो, मूं 2 बसरनि जो दाग़ करे ऐं उन में तक़रीबन 3 टमाटनि जो पेस्ट। टमाटर हमेशह मां पेस्ट ठाहे फ्रीज़ करे छॾींदी आहियां। त ही मुंहिंजो मसालो तयारु आहे। 2 बसरनि जो दाग़ तक़रीबन अधु कप तेल में ऐं टमाटनि जो पेस्ट विझी मूं हिनखे थोरो पाणी मिलाए छॾे ॾिनो त जीअं बसर ॻरनि। त असां सभिनी खां पहिरियों हिन में विझंदासीं पीठल मसाला, सुका मसाला। ही 4 मसाला पइजी विया। हिनखे 1 मिंट पचायूं था, भुञूं था। त मसाले जी कचाइप दूर करण लाइ, हटाइण लाइ ज़रूरी हूंदो आहे त हिनखे भुंजे। ही हिकिड़ी आम सिंपल बोड़ आहे जेको तक़रीबन हर घर में ठहंदो आहे। मटरनि जी हाणे मौसम ख़तमु थी रही आहे। मूं वटि कुझु फ्रीज़ थियल मटर आहिनि जेके मां इस्तेमालु कयां थी। हाणे सभिनी खां पहिरियों असां हिन में विझंदासीं पटाटा। पटाटा हिन में पइजी विया ऐं पटाटा जीअं त थोरा सन्हा कटियल आहिनि, तमामु थुल्हा कतरा न आहिनि ऐं वरी तमामु सन्हा बि न कबा। जहिड़ा असां तरण में कटींदा आहियूं न उहे न कंदासीं, उनखां थोरा थुल्हा। त ही साइज़ हिननि जो बिल्कुलु सही आहे, त ही जल्दी ॻरंदा। बाहि मां थोरी तेज़ थी कयां त जीअं असां हिनखे चङी तरह सां भुञी सघूं। भुञण जा 2 फ़ाइदा हूंदा आहिनि। हिकिड़ो त भुञण में बसर जेको आहे उहो ॻरंदो आहे ऐं ॿियो भुञण में मसाले जी या जेका कचाइप हूंदी आहे इहा हिननि जी ख़तमु थी वेंदी आहे। ऐं भुञण जो बहितरीनु तरीक़ो इहे हूंदो आहे त असां हिनखे जीअं हाणे घुमायूं पिया, हिन में थोरो पाणी शामिलु कंदासीं ऐं पोइ वरी हिनखे असां मिलाईंदासीं, घुमाईंदा रहंदासीं तेसिताईं जेसिताईं उहो पाणी सुकी वञे। पर हींअर मां हिन में पाणी शामिलु न पई कयां छो त ही मूं वटि मटर आहिनि, उहे फ्रीज़ थियल आहिनि, थधा आहिनि, हिननि जो पाणी निकिरंदो। इन करे मां पाणी जे बजाए ही मटर ई विझां थी हिन में, छो त ही मटर बर्फ़ थियल आहिनि, ही पंहिंजो पाणी कढंदा। ही कुझु देरि खां मूं कढी रखिया आहिनि पर ही पूरी तरह सां डीफ्रॉस्ट न थिया आहिनि। ऐं हीअ जेको बोड़ आहे ही ॿार नंढा वॾा हर को शौक़ सां खाईंदो आहे, सभिनी खे वणंदो आहे तक़रीबन। ऐं चांवरनि सां बि खाई सघिजे थो, मानी सां बि खाई सघिजे थो, पंहिंजी पसंदि आहे। सो असां हिनखे थोरी देरि भुञंदासीं छो त असांखे बसर बि ॻारिणो आहे ऐं इहो बि त भुञण में ही पटाटा ऐं मटर जेके आहिनि थोरा नरम थी वेंदा। हिन जो मटरनि जो पाणी तक़रीबन ख़ुश्क थी वियो आहे ऐं हाणे मां हिन में थोरो पाणी शामिलु कंदमि त जीअं हिनखे असां वरी ॿीहर भुञी सघूं। पाणीअ जो थोरो अंदाज़े सां विझिबो, तमामु घणो न त उहो सुकंदो कोन, रस ठही वेंदी। ऐं ॿी ॻाल्हि त हिन में पटाटनि जी या मटरनि जी का ख़ासि माप न आहे। अगरि हिकिड़ो पटाटो घटि आहे या 2-3 मटर वधीक आहिनि त को ख़ासि फ़र्क़ु नथो पए। बसि लूणु मिर्च जो ख़्यालु रखिजे, उहो पंहिंजे ज़ाइके जे हिसाब सां पूरो हुजे। ऐं टमाटर बि हिकिड़ी हद में विझणा आहिनि। अगरि तमामु घणा विझंदासीं त हिकिड़ो ॻाढ़ो ऐं खटो बोड़ थी वेंदो जेको वणंदो कोन, ऐं सफ़ा थोरा बि न हुजनि। ही 4 मीडियम साइज़ पटाटा, 1 कोप मटर, इन्हनि खे मूं 3 टमाटर विधा आहिनि। 3 टमाटनि जो पेस्ट ठहियलु हो जेको मां हिन में शामिलु कयो आहे। सो असां हिनखे भुञंदा रहंदासीं ऐं जेसिताईं बसर थोरो ॻरियल नज़र अचे, छो त बसर ॻरियल हूंदो त हिनजी ग्रेवी सुठी ठहंदी। ऐं जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजूं रेसिपीज़ वणंदियूं हुजनि, मुंहिंजूं वीडियोज़ पसंदि अचनि त तव्हां लाइक कयो, शेयर कयो, मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही त अञा इलाही सारियूं शयूं मां तव्हां सां शेयर कंदमि। ऐं जेकॾहिं को सुवाल हुजे त तव्हां कमेंट में पुछी सघो था, हुनजो मां तव्हांखे जवाबु ज़रूरु ॾींदमि। या का राय ॾियणी हुजे, कुझु न पसंदि आयो हुजे त तव्हां पंहिंजे राय जो इज़हार करे सघो था कमेंट जे ज़रिए।
हुनजो पाणी जेको थोरो मूं मिलायो ॾिसो सुकी वियो ऐं तेल जेको अलॻि नज़र पियो अचे। हिन में थोरो पाणी मां अञा ॿियो बि विझंदसि। पाणी अंदाज़े सां विझिबो पूरो सारो त जीअं जल्दी सुकी वञे। हाणे जीअं थोरो थोरो पाणी विझंदा वेंदासीं पोइ सुकंदो वेंदो, वरी ॿियो विझंदासीं। इन सां हीअ ॾाढो बोड़ जेको हूंदो आहे सुठो भुॼी वेंदो आहे, चाहे गोश्त हुजे, चिकन हुजे, का भाॼी हुजे। बाक़ी मच्छीअ खे त ईअं न भुञी सघंदा आहियूं। ऐं इन सां गॾु गॾु बसर बि जेको हूंदो आहे उहो सुठो ॻरी वेंदो आहे। हाणे हीअ आख़िरी दफ़ो मूं हिन में थोरो पाणी विधो। जीअं इहो सुकंदो त मां हिन में रस ठाहिण लाइ पाणी विझंदमि। ऐं हीअ ॾिसो हिन पासे थोरो हल्को हल्को तरे में लॻे पियो त इहो असांखे गॾु गॾु इनखे साफ़ु कंदो वञिबो, छॾाइबो वञिबो। अगरि तव्हां प्रॉपर ॾोही न घुमाईंदव त हिकिड़े पासे खां उहो पोइ सड़ंदो वेंदो, ईअं थियणु न घुरिजे। हाणे हीअ पाणी जेको मूं विधो हींअर तव्हांजे साम्हूं इहो हिते जो हिते ख़ुश्क थी वियो आहे। त हाणे मां एतिरो पाणी विझंदमि हिन में जो ही पटाटा हिन में ॿुॾी वञनि। पोइ हिननि खे मां हल्की बाहि तेसि ताईं पचाईंदमि जो ही ॻरी बि वञनि ऐं हिन में थोरी घणी रस बि बचे। हाणे विझूंसि था हिन में असां पाणी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हीअ तक़रीबन 1 लीटर पाणी आहे। मुंहिंजो 1 लीटर जो नंढो जग आहे। हाणे हिन में मूं एतिरो पाणी विधो आहे जो हिन में ही पटाटा ॻरंदा, मटर ॻरंदा ऐं थोरी घणी मूंखे रस बचाइणी आहे। ऐं ॿियो हमेशह यादि रखो, पटाटा चाहे तव्हां अलॻि सां हीअं बोड़ पचायो या कंहिं बोड़ में विझूं था जीअं रस वारे में, गोश्त में, कीमे में, त उन में पटाटा जेके आहिनि पाणी चुहंदा आहिनि। जीअं तव्हां पचाए रखी छॾींदव, छॾे ॾींदव, पटाटा पाणी जज़्ब कंदा। तंहिंजे करे हुन में थोरो वधीक पाणी हुजे। हाणे हिन खे मां ढक ॾियां थी। हीअ बॉइल थींदो, टसको खाईंदो, त पोइ मां हिन में सावा मिर्च विझंदसि ऐं पोइ हिन खे हल्की बाहि ते दम ॾेई छॾींदसि। हाणे हिन खे असां ॾिसूं था। हीअ ॾिसो हीअ फस्ट क्लास बॉइल पिया थियनि। हीअ 2 सावा मिर्च मां हिन में विझां थी। हिन खे ढक ॾेई हिन जी बाहि हल्की करे छॾींदमि दम खां थोरी मथे। ऐं एतिरी देरि हिन खे पचाइबो जो मटर ऐं पटाटा ॻरी वञनि। पटाटे में छुरी हणी ॾिसंदासीं त हीअ ॻरियो आहे या न, ऐं पंहिंजी मर्ज़ीअ जी रस बचाए पोइ हिन जी बाहि बंदि कंदमि ऐं आख़िर में धाणा मिलाईंदमि। पहिरियों बि मूं तव्हांखे ॿुधायो आहे त जॾहिं बि को रस वारो बोड़ ठाहिजे त बाहि बंदि करण खां पोइ 15 मिंट उन बोड़ खे छॾे ॾियो। ईअं बोड़ रसिजी वेंदो, तेल मथां अलॻि नज़र ईंदो, बोड़ जी हिकिड़ी शिकिल ऐं हिकिड़ो ज़ाइक़ो जेको आहे उहो निकिरी ईंदो। सो असां हिन खे ढकियूं था। हमेशह चवंदी आहियां खाधो प्यार सां पचायो ऐं मुहबत सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो। हीअ जो मां सिंधीअ में वीडियोज़ ठाहियां थी सिर्फ़ु इन लाइ त मूंखे पंहिंजी ॿोलीअ सां ॾाढी मुहबत आहे। अगरि मां उर्दू में ठाहींदमि त मुंहिंजा व्यूअर्स इलाही थींदा, पर न, मुंहिंजो फ़र्ज़ु आहे पंहिंजी ॿोलीअ खे अॻियां वधाइणु, प्रमोट करणु। सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। पंहिंजी ॿोलीअ जो क़दुरु कयो, पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो। वरी कंहिं ॿी वीडियो सां मिलंदासीं इंशाअल्लाह। तेसिताईं अल्लाह वाही।